अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भरी कार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरों। पीपी लेडीज़ विंग डिवीज़न हैदराबाद जे अगवान एमपीए हीर सोहो जो वालिद पीपी ज़िले सिजावल जो सीनियर अगवान मोहम्मद इस्माइल सोहो लाॾाणो करे वियो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर सुल्तान फारूकी मूजिब मोहम्मद इस्माइल सोहो मुख़्तसिर वक्त अदालत में रहण खां पोइ ख़ालिकी हक़ीक़ी सां मिलियो। मरहूम जे अबाणे शहर मीरपुर बठोरो में तदफीन जूं तयारियूं कयूं पियूं वञनि, जिते वॾे अंग में पीपी कारकुननि ऐं अगवान पहुतल आहिनि। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, हाजी शौकत मुल्कानी, इकबाल मूसा ख़ान चांडियो हीर सोहो सां संदसि वालिद मोहम्मद इस्माइल सोहो जे ओचितो लाॾाणे ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे साणुसि ताज़ियत कई आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।